अम्मा मुझे इजाजत दियो मुझे तो मां हितां निकरी वञा बचाए के साण करे पंहिंजे घोट वापस रवाना थी वञूं। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। इहो छोरो वयो अलाए काॾे आ, सुबुह ला को नज़र ई न आयो आ। थोरो बि थींदो आहे त इहो ॾींदो आहे बर में वरी। बाबा वञी जांच करे अच न। वो मां मूंखे हींअर ॿाहिरि वञी पंहिंजी ॾाढी नाहे पचराइणी। ॿाहिरि जो क्या मतलब बरपा लॻी पई आहे। रेस जा माण्हुनि जो घटनि में जेको थो मिले उनखे उतो टंगियूं बि ठहनि। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। पर इहा मुसीबत कंहिंजी बरपा थियल है, कंहिंजी थियल है, इहो त सोचो। मूंखे रात का भी खबर कान थी पई, का भी खबर कान थी पई। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। ये माई कीअं आवेलो अचे हिते निकती आ। अदी मूंखे त खौफ तो थे, घर में मुड़स बि कोने, अकेली नथी रही सघां। अदी हादसो ई अहिड़ो थियो आ, तूं त छा सॼो ॻोठ ई खौफ में वकोड़जी वियो आ। मासी तू वे तू खट ते। खैरा जे सिर ॾे खैर हुजे। हाणे सभई हथ मथे करे दुआ घुरो त के हिन ॻोठ जे मथां मुसीबतूं लहनि न त इहे जेके धारियूं क़ौमूं आहिनि न उहे असांखे टोकींदियूं पयूं त हे कहिड़ा न जाहिल। रब पनाह रब मुसीबतूं टारे। तुम्हें तो जल्दी निकलने ही क्यों? छो फिक्र? खैर ताए पिरल? खैर ताए ना? खैरी तो कोनी, पुलिस बाय बरनिया कल अचर मथा पुलिस जो छापो हुयो। मुकाबले में अचर साथी मार जियो ऐं अचर निकरण में कामयाब थियो। यो तो काल थियो। अजु कहिड़ी क़यामत जिकर किया? सिकंदर जे हमले खां पोइ पुलिस रण बारे न आहे। अजु भी इन तरफ पुलिस जी मोबाइलूं ईंदे ॾिठियूं आहिनि। चइबो त हिक जगह ते आराम सां वेहण कोन ॾींदा। ठीक आ, अॼु त मथे निकिरी था हलो जेसिताईं माहौल ठरे ऐं पुलिस पंहिंजो ज़ोर लॻाए दंग करे। अच मूंसां।
हाँ बा हे निशान अथई सम्झां थो त अचर खे को सहारो मिली वियो आहे तॾहिं तो निकिरण में कामयाब थी वियो आहे। बाबा सब माण्हू पहुची विया? वॾा बाबा सब पहुची गया उधर ते परेल। जी सरकार। बाबा ही चोरीअ जो मामलो न आहे, हिते खून थियल आहे खून। परेल पेरा भेटण खां पोइ तोखे एतबार ॾियणो पवंदो त 16 आना तो पेरो सुञातो आहे। जे थोरो बि शक पए त इनकार करे छॾिया आहे। मां नाराज़ न थींदुसि, बाक़ी पेरो मूंखे हक़ी कातिल जो घुर्जे। ठीक है बाबा, पर पेरा भेट कयूं था उन खां पोइ ओतिरा ते हली मां तव्हांखे एतबार ॾींदुसि ऐं कातिल जो नालो बि ॿुधाईंदुसि। पोइ देरि न कयो, शुरूआत कयो। रेसा शुरूआत मां पंहिंजे पेरे खां थो कयां। रसगुल्ला कदर तू दस मजो तो एक चक्कर ॿीहर पेर वरी ॾे। ॿीहर पेरो ॾियणु लाज़मी आहे। हिकु चक्कर त छा, 10 चक्कर बि ज़रूरत पई त तोखे पेरो ॾियणो पवंदो। ही खून जो मामलो आहे मज्जू, खून जो मामलो। पेरो ॾे। ठीकु आहे रेसा, तव्हां नाराज़ न थियो। पेरो हिकु चक्कर त छा पर 10 चक्कर ॾियण लाइ मां तयारु आहियां। सदर इहो ॿाहिरि रखणी हिनखे फेर आसे आसे बस आ दो तू ॾे पेरो। ॿाहिरि रखणी ॾे सारी। या लाख तू खेद कजा पेरो जदे पे दिया तू तो पातस तू खावा पातस। अरे दे देखदा कि पई पैर रे न। हल हल पेर दे। मोलो तू भी पेरो ॾेई छॾ। हाज़िर वॾा बाबा। पर पेरा गौर सां ॾिठई? जी बाबा। रेसा साला छा हुकुम आहे? जे परेल खे ॻाल्हि सम्झ में न आई तव्हां खे घुराए पेरा वरी वठबा। फिलहाल अव्हां खे इजाज़त आहे। शुक्र अल्हम्दुलिल्लाह। रेसा जे वक़्तु हुकुम कंदव असां पहुची वेंदासीं। बाबा परेल हलो या अञा बि हिकु दफ़ो पेरा वठंदव? पोइ सही फिलहाल हलूं था, पोइ बि जे ज़रूरत पई त तव्हांजी सलाह सां हुनखे घुराए पेरे भेट वरी कराईंदासीं जंहिंजे मथां शक पियो। अचो बाबा अचो।
अल्लाह खेद करे पोरे जो अखियूं मूं तरफ़ वरी कुतराईंदो अलाए छा रहमत तू निकल नहीं कर ऐं जल्दी वञी कंहिं डॉक्टर वठी अच ठीक आहे रुस्तम पर जल्दी मोटो नहीं कजाए छो त ही जगह पे महफ़ूज़ न आहे सिर्फ़ गोली कढाए वठो जेकॾहिं गोली वधीक जिस्म में रही त उनजो ज़हर वधीक फैलिजी वेंदो कोशिश कयां थो रुस्तम पूरी पूरी कोशिश कयां थो कोशिश न पीरल कोशिश न हर हाल में डॉक्टर खे वठी अच जेतिरा पैसा लॻा भरींदासीं ऐं ॿुध डॉक्टर चइजां त हमरा खे गोली लॻाए जल्दी कर वठी तो डॉक्टर के बेफिक्र रहो रुस्तम बेफिक्र थी रहो पर मां समझां तो तू मूंखे सच ॿुधाईंदे तोखे एतबार ॾियण जी ज़रूरत न आहे पर जेकॾहिं मूंखे शक पियो त तोखे एतबार बि ॾींदुसि बाबा साईं मां तव्हां कूड़ कोन हणंदुसि पर जे तव्हांखे मूं मथां एतबार न थिए त पोइ तव्हां मूंखे एतबार ॾिजो मां तव्हां सां हर हाल में ॿधल आहियां ॿुधाए मूंखे हुन कम ज़र्फ़ जो नालो जंहिं औरत जी इज़त विसारे वञी हुनखे घर में क़त्ल कयो आहे बाबा साईं उन जे नाले ॿुधाइण खां अॻु में मां पहिरीं धुरारा पहिरां ॾिसण थो चाहियां उन खां पोइ जिन ॿिनि माण्हुनि जे मथां शक आहे मां उन्हनि खां पहिरां भेट वठंदुसि वो कहिड़ा बि माण्हू आहिनि पर जिन जा नाला तुंहिंजा तॾहिं राज़ में रखियूं थो अचे हाकिम ख़ान क़त्ल करण वारा माण्हू भल कहिड़ा बि हुजनि पर उन्हनि जे मथां हथ खणी चऊं था ऐं दुआ कयो त उहे हथ दुजा न हुजनि अदा साईं उन क़त्ल में जेकॾहिं मुंहिंजा हथ निकिता न मां पंहिंजा हथ पाण कटे तव्हांजे हवाले कंदुसि अञा हाकिम खान एतिरो कमज़ोर न थियो आहे जो बेसबब कंहिं औरत जो क़त्ल कंदो बाबा बिरल तूं मौलूअ खे साण करे वञ ऐं जिन मथां शक अथई उन्हनि जा वरी वञी पेरा भेट मूंखे हर हाल में असुल कातिल घुर्जे असुल कातिल ठीकु आहे बाबा साईं मोला उठिया हलो हल बाबा मैं तो सां गॾु आहियां उधर ते बाबा अदा साईं अञा नाराज़गी आहे छा हाकिम खान तो त असांजे मोहबत जी दुनिया ई उजाड़े छॾी आहे कुझु सोच त को मोहबती माण्हू हुजे ऐं हुन जी मोहबत जी दुनिया उजड़ी वञे छा उहो ज़िंदा रही सघंदो बस जीऊं पिया बाक़ी हाकिम खान तो असांखे जीअण जो छॾियो कोन्हे अदा साईं मूंखां जेके ग़लतियूं थियूं आहिनि मूंखे माफ़ कर न त उन्हनि ग़लतियुनि जी मूंखे सज़ा ॾे बाक़ी तोखे मां ईअं रुसण कोन ॾींदुसि तानो त हाणे निकिरण जी कयो छो कहिड़ी क़यामत पई अचे सुबेदार सिकंदर जे हमले खां पोइ पुलिस रेणु ॿारे ॾिनो आहे ऐं ॿुधी ख़बर त आचर ज़ख़्मी थी पियो आहे ऐं साथी मारिजी विया अथसि अकबर जी अहिड़ी तबियत न आहे छो त निकिरी हलूं खानू मां हलण जहिड़ो आहियां कोशिशि कयो त तव्हां निकिरी हलूं यार जेकॾहिं पुलिस जो छापो लॻो न त तमामु मुश्किल थी वेंदो हितां निकिरणु खानो हिन वक़्तु असां मज़े सां निकिरी हलंदासीं जेकॾहिं पुलिस अची वई त अकबर लाइ वॾो मसइलो थी सघे थो ठीकु आहे पाण हीअं कर वरियां मां अकबर खे सहारो ॾे त निकिरण जी कयूं अच खैरा जेसरा ॾे खैर हुजे माई हाणे हितां निकिरंदी हुअमि बि कने यको लॾो लाहे वेही रही अदी ऐं वेठी आहियां तोते वरी कहिड़ो ॿार आहियां ऐं त चुपड़ी कयो वेठी आहियां खैरा जेसरा ॾे खैर हुजे कहिड़ो ॿार आहे
अदी जेको कुछ घर में हुयो सब पचाए करे तोखे ॾिनुसे काई चट करे वेही रही हाणे त अटे जी लप भी घर में काने का। अदी मुंहिंजे घर में जेको वखर पियो आहे न उहो सभु खणाए वठ, पोइ गॾिजी सब्जी पिया खाईंदासीं, बाक़ी पंहिंजे घरां कान वेंदुसि, मूंखे भउ थो थिए। अम्मा मां बेला हाँ बा हलूं था, 3 दॿा सभु खणाए था अचूं। खैरां जे सिर ॾे खैर हुजे अमड़, ॾिस जाए घर में त जेको कुछ आहे मेड़ी सड़ियूं खयूं अच जाए, का भी खाधे पीते जी शइ रहिजी न वञे। बस त बुई आई आ वारे में। अम्मा तूं परवाह न कर, खाइण पीअण जी शयूं त छा पर 3 दॿा बि खणी ईंदसि, पछाड़ीअ घोरड़े खे ॾेई खाकूं वठी ईंदसि। खणी अचो, ऐं रोकियां कान थी तव्हांखे। खैरां जे सिर ॾे खैर हुजे, अदी हाणे असां तोखे मेड़ मिंथ त कोन कई, पाण आई अचे मेड़ियूं मिंथा बि कई, हाणे जेको कुछ हुयो तोखे रधे पचाए खारायोसीं, हाणे नाहे जो कुछ बि घर में त छा कयूं। तुंहिंजे घर में जेका शइ पई आ भला हाणे उहा बि त अचे त खाऊं पीऊं न, ॿियो छा कयूं, मिटी त कोन खाईंदासीं। डॉक्टर साहब छॾे डॉक्टर साहब जेतिरा पैसा चाहिए उनखे पैसा ॾिजाए, डॉक्टर साहब घर हाल में राज़ी करे ऐं वापसीअ में दवाऊं वठी अचे। हारुस तमामु मां जल्दी वापसि अचां थो। हा जल्दी पहुचण जी कजांइ त जीअं सिज लहण खां अॻु में हितां निकिरी हलूं। असां त उन्हनि खे मोह ॾेई वेंदासीं, पर आचार्य अहिड़ी हालत में न आहे जो 2 विखूं खणी सघे। मां इन्हनि पेरनि ते मोटां थो, तव्हां तयारी करे छॾिजो। ठीकु आहे, पर ॿुध मोटरसाइकिल जो बंदोबस्तु कयो अचे। कायूं थो अचां। पुलिस तो वाह जो कम कयो वाह, रसूल सभिनी जा दहाना कढी छॾी। आचर खानू ऐं रुस्तम जे पोयां त बाह बारे छॾी अथनि, बाह सफ़ा। ज़ाहिर आहे पुलिस जे माण्हुनि मथां हमिलो थींदो त आख़िर हू को त क़दम खणंदा न। जेकॾहिं इहा ख़बर हुजे त पुलिस अहिड़ो एक्शन कंदी त सिकंदर ते असां पाण ई हमिलो कराए छॾियो आहे। बाबा साईं ही कानून जा मुहाफ़िज़ आहिनि, जेकॾहिं पंहिंजी सचाई ते पवनि न त आङुरियुनि ते ॻणण जे तरह दुश्मन उन्हनि खां किथे था बची सघनि। सचाई ते तॾहिं चढ़ंदा जॾहिं उन्हनि जी पंहिंजी इचीअ में हथ पवंदा। बाबा साईं जेकॾहिं अञा बि क़ानून आचर ऐं रुस्तम जो बिलो न कयूं न त पोइ पासो ॾेई नए इंस्पेक्टर करम खान खे लिटाए छॾंदा। बाबा साईं इन ई त बाह बारी आहे, जे इन खे न लेटाए विधऊं त पोइ ॿियो अहिड़ो माण्हू मुश्किल में। जेकॾहिं इहो माण्हू कम जो आहे त पोइ डीएसपी निसार खान खे लिटाए छॾंदासीं। करम खान छा था समझो, मुजरिमनि हिन वक़्तु किथे पनाह वरिती? इहा त ख़बर न आहे किथे वञी पनाह वठंदा, बाक़ी हिननि मां 2 हमरा ज़ख़्मी थिया आहिनि, हिकु आचर ऐं ॿियो खानू जो हमरा आहे। ज़ाहिर आहे इलाज कराइण लाइ शहर जो रुख़ त ज़रूरु कंदा। इन्हीअ करे चवां थो त असां पंहिंजा कुझु हमरा छॾियूं जेके अहिड़ीअ जाइ ते जांच कंदा रहनि। करम खान कीअं बि करे हितां जो अमन बहाल करणो आहे, जेतिरो बि फोर्स घुर्जे मां ॾियण लाइ तयारु आहियां। सर तमामु जल्द उन्हनि खे मोल ॾिसंदव या जेल जे पोयां हूंदा, जेके बची निकिता आहिनि उहे ही शहर ई छॾे वेंदा। कोशिश कजो त हितां उन्हनि खे भॼी निकिरण जो मौक़ो न मिले। कोशिश त इहा ई आहे सर, पर अॼु खां पोइ मां पंहिंजी कार्रवाई में अञा बि तेज़ी आणींदुसि। हाकिम खान तव्हां थोरी देरि लाइ ॿाहिरि वञो। अदावरा छा अहिड़ो वक़्तु अची वियो आहे जो तव्हां जूं ॻाल्हियूं मुंहिंजे मुंहं ते नथियूं थी सघनि। अहिड़ो माहौल तव्हां पंहिंजे लाइ पाण ई ठाहियो आहे हाकिम खान, हिन में मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चवण ऐं सलाह ते हलो आहे त हे वक़्तु न अचे हा। ठीकु आहे त साईं, जेकॾहिं तव्हांखे हिते बीहण मुंहिंजो मुनासिब नथो लॻे न, मां वञा थो।
बाक़ी तव्हां इहो सुठो कोन था कयो पंहिंजे भाउ खे तड़े ऐं धारियुनि सां हाल हवाल ओरण। बस हाकिम खाना बस हाणे तव्हां वधीक बहस न करियो। तव्हां फ़िलहाल हलो त मां कंहिं बेगुनाह जा क़ातिल वाक़ा करे वठां। ठीकु आहे दादा वॾा, तव्हां भली कोशिशूं करे वठो ऐं पंहिंजा शक बि मिटाए वठो, पर इन कम में मां न आहियां। हाँ बरला ॿुधाए तूं पंहिंजो शक दूर कयो? वॾा बाबा भले ॿीहर पेरा भेटी कराएसे ओथर ते। बाबा साईं मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त पहिरों पको सुञातो अथई या अञा बि तोखे शक आहे? बाबा साईं पहिरों त मूं पको सुञातो आहे, पर मूंखे नथो लॻे त को क़ातिल उहो हूंदो। तव्हां जंहिंजो पहिरों सुञातो आहे सिर्फ़ु हुनजो नालो ॾियो, बाक़ी हुन खून कयो आहे या न कयो अथई इहा जांच मां पाण कंदुसि। बाबा साईं मूं 16 आना पक करे छॾी आहे त पहिरों मुंहिंजे नाकी बचाए जो ई आहे। हाँ वॾा बाबा बचाया बचाया। मजूअ जो पहिरों न बीठो छा? बाबा साईं थोरो शक हुयो पर उहो पहिरों न बीठो। पर इहो अधु माण्हू खून करे सघे थो? बाबा साईं जंहिंजो पहिरों आहे मूं उहा ॻाल्हि कई आहे, खून हुन कयो आहे या न कयो आहे बाबा इहा जांच तव्हां पाण कयो। माण्हू ॻोठ जे हर हिकु माण्हूअ खे अलॻि अलॻि वक़्त ते मूं वटि वठी अचे त जीअं मां पक करे वठां। हाज़ुर वॾा बाबा। ॾाढो ॾुख थियो खैरल इन वाक़े जो ॿुधी ॾाढो। अनवर मूंखे बसि हिकु सुठो हथियार हथ करे ॾे ऐं गाड़ी बि करे ॾे त मां जीअं उन तरफ़ वापसि वञी सघां। न खैरल न तूं ओॾां वापसि न वञ, ओॾां बाहि भरण में बाहि। केॾा बि मच छो न मचल हुजे पर मां उन तरफ़ ज़रूरु वेंदुसि, ज़रूरु वेंदुसि। पोइ अॼो को ॾींहुं सबिर कर, मां कोशिशि कयां थो। कंहिंखां घुरंदे? आहे हिकु ॿ वास्ते वारो। जेकॾहिं थी थो वञे त ठीकु, न त मां निकिरी थो वञा पंहिंजे ॻोठु। हथियार थी वेंदो, छा एतिरी बि कान थी हले छा? राति ताईं हथियार ऐं गाॾीअ जो बंदोबस्तु करे छॾ जीअं मां हितां राति ई निकिरी वञा।